सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर मंज़ूर कालरो मूजिब टंडोला यार प्रेस क्लब जे एहतमाम हेठि गुज़िर रात जे पहर दौरान क्लब जे साम्हूं सिंध सतह जो मुशाइरो केतिरियूं ई यादगिरियूं खणी राति देर सां पुॼाणी ते पहुतो। हिन मुशाइरे में कराची समेत सिंध जे मशहूर सिंधी उर्दू शाइरनि जी शिरकत रही, जिन पंहिंजो ताज़ो कलाम पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। प्रेस क्लब जे सदर ग़ुलाम रसूल दर्स ऐं जनरल सेक्रेटरी सैयद अब्दुल रशीद जाफ़री समेत ॿियनि साथियुनि जी अॻुवाणी में घणे अरसे बाद टंडोला जी फ़िज़ा शाइरनि जी ख़ूबसूरत तख़लीक़ुनि सां वाह वाह जी दाद सां मोहबतुनि जी सुगंध जा गुल विखेरे छॾिया। हुननि मुखिया उहिदेदारनि पारां सभिनी आयल महिमाननि ख़ुसूसी कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, टंडो मोहम्मद ख़ान, उॾेरोलाल स्टेशन, टंडो अलाहियार ऐं ॿियनि शहरनि मां अची शरीक थींदड़ शाइरनि जा थोरा मञिया। जेतोणीकि मुशाइरे जी दावत नामे में टंडो अलाहियार जे मौज़िज़ चूंडियल नुमाइंदनि जी शिरकत जा नाला बि ॾिनल हुआ, पर उन्हनि जी जेसिताईं राकम शरीक महफ़िल हो तेसिताईं हाज़िरी ॾिसण में न आई। अलबत्ता डिप्टी कमिश्नर टंडो अलाहियार जिन देर सां सही पर शरीक थी तक़रीब खे रौनक बख़्शी, मेज़बाननि जो मान वधायो। मुशाइरे जी देर सां शुरू कयल हिन तक़रीब में शरीक ख़ासि महिमाननि सां गॾु सभिनी शाइरनि खे सिंधी सक़ाफ़त जा रिवायती अजरक जा वणंदड़ तोहफ़ा पेश करे माहौल खे प्यार, अमन ऐं भाईचारे सां रौनकुनि भरियो बणाए छॾियो। प्रोग्राम जो स्टेज सेक्रेटरी ॿ न्याणियूं हुयूं, जिन जो आला अंदाज़ तोड़े गुफ़्तार सां पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾिना। महिमाननि जी आजियाना साफ़ी दोस्तनि, जिन में ख़ासि तौर मिस्टर अब्दुल लतीफ़, मुस्तजाब मदनी, ग़ुलाम रसूल नेहड़ियो, शहरियार मेमण, निहाल अब्बासी, आफ़ाक़ अहमद, अरमान गुल ऐं ॿियनि साफ़िन ईंदड़ महिमाननि खे भलीकारी कई। हिन मुशाइरे जी तक़रीब में औरतुनि जी कुझु तादाद में शिरकत ॾिसण में आई, जॾहिं त आम ख़ासि सां पिंडाल भरियल रहियो, जिन वणंदड़ शाइरी ते दाद जी सख़ावत कई। दाद जेको शाइरनि, मुक़ररनि फ़नकारनि जी हिम्मत अफ़ज़ाई करण सां महफ़िल में हिकु क़िस्म जी गर्मजोशी रहे थी। टंडो अलाहियार प्रेस क्लब तरफ़ां मुनक़िद कयल हिन शानदार ऐं यादगार मुशाइरे जी महफ़िल में सिंध जे वॾनि शाइरनि जी सिफ़ में ॼातल सुञातल टंडो अलाहियार जी धरतीअ खे पंहिंजी आमद सां वधीक मशहूरियुनि सां नवाज़ींदड़ ऐं सुञाणप कराईंदड़ शाइर सैयद मुर्तज़ा ॾाढाई, जंहिं जूं टंडो अलाहियार प्रेस क्लब ॾां काविशूं विसारण जहिड़ियूं न आहिनि, तंहिंखे यादि कंदे ज़िक्र ख़ैर सां सलाम पेश कया वञनि हा त संदसि सार ते साराह जो आलीशान दाद मिली पवे हा। बहरहाल सिंध ख़ासि करे टंडो अलाहियार जे हिन दौर में मुशाइरे जो प्रोग्राम करण ते के हद ताईं मुरकूं ऐं मोहबतूं ज़रूरु ॾिसण में आयूं।